Welcome to Time News Studios. You are watching 2 PM Bulletin. पेशावर जी इंतजामिया कोरोना जो जवाब ॾियण PDM खे 22 नवंबर ते जलसे जी इजाज़त ॾियण खां मुआज़रत करे छॾी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त शहर में कोरोना जी सूरत हाल ॻणती जोगी आहे। केसिस जी शरह 13% ताईं पहुची वई आहे। अहिड़ी सूरत हाल में जलसे जी इजाज़त ॾियण ख़तरनाक हूंदो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जो चवणु आहे त कोरोना बाबति अदालती फ़ैसिलो बि अची चुको आहे। ऑपोज़िशन होश मां कमु वठे, जेकॾहिं क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियूं त ज़िम्मेवार PDM अॻवान ऐं जलसे जी इंतज़ामिया हूंदी। PP अॻवान चौधरी मंज़ूर जो चवणु आहे त हुकूमत KPK ऐं पिंडी में जलसा कया। छा उन वक़्तु कोरोना जी पखेड़ जो ख़दशो न हुयो? मुल्क में कोरोना सूरत हाल ते वीचारण लाइ पार्लियामेंट जी कोरोना वायरस बाबति कमेटी जो इजलास 25 नवंबर ते तलब। वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं ऑपोज़िशन अॻवाननि खे बि शिरकत जी दावत। वज़ीर आज़म जी सिहत बाबति ख़ासि मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त कोरोना वायरस जी ॿी लहर पहिरीं जियां ख़तरनाक साबित थी सघे थी। असांखे पंहिंजो रवैयो तब्दील करणो पवंदो। मुल्क में हिक ई वक़्त में हज़ारे शादी तक़रीबूं बि थी रहियूं आहिनि। वज़ीर आज़म पंहिंजा जलसा मुलतवी करे छॾिया ऐं स्कूलनि बाबति हिकमत अमली बि तय कई पई वञे। सिंध में कोरोना केस वधण बैदि सूबाई वज़ीर सईद गनी स्टीयरिंग कमेटी जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। स्कूलनि बाबति अहम फ़ैसिलनि जो इम्कान। मुल्क में कोरोना जा केस तेज़ीअ सां वधण बावजूदि शहरनि तरफ़ां एहतियाती उपाव नज़रअंदाज़। सखर जे गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज में 10 शागिर्दियाणियुनि सूदो वधीक 14 ॼणा कोरोना में मुब्तला। इंतज़ामिया कॉलेज खे 15 ॾींहंनि लाइ बंदि करे छॾियो। मीरपुर ख़ास में वधीक 8 नवां केस ज़ाहिर। हैदराबाद सिविल अस्पताल में कोरोना विघे पीरसन समेत 3 ॼणा फौत। कासमाबाद में कोरोना SOPs जी भञकड़ी करण ते 2 रेस्टोरेंट्स समेत 5 दुकान सील। दौड़ जे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में उस्ताद ऐं शागिर्दनि सूदो 8 ॼणनि खे कोरोना जी तस्दीक। पंजाब सरकार शादी हॉल्स में तक़रीबुनि ते पाबंदी लागू करे छॾी। जारी थियल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त शादियुनि लाइ तक़रीबुनि जी इजाज़त रुगो खुलियल जायुनि ते हूंदी। वधि में वधि 300 माण्हुनि जी शिरकत जी इजाज़त ॾींदासीं। SOPs ते अमल दरामद न कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो हुकूमत किराइण वारो बयान गैर आइनी करार। वज़ीर आज़म जे सलाहकार बाबर अवान नवाज़ लीग मथां पाबंदी जो इशारो ॾेई छॾियो। बाबर अवान पंहिंजे बयान में चयो आहे त मरियम नवाज़ जो हुकूमत किराइण वारो बयान मामूली नाहे। इहो मुआमरो नवाज़ लीग मथां पाबंदी ताईं वञी सघे थो। IG सिंध जे मुबैना अगवा वारे मामले जी जांच लाइ कमीशन जे क़याम वारो मामलो। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार जे एतराज़नि ख़िलाफ़ इन चैम्बर अपील दाख़िल। दरख़्वास्त में रजिस्ट्रार जे एतराज़नि खे कलअदम करार ॾियण जी इस्तदा कंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त दरख़्वास्त ते खुलियल अदालत में ॿुधणी कई वञे। IG सिंध जे मुबैना अगवा वारे मामले ते जांच कमीशन जे क़याम लाइ IA रहमान सूदो ॿियनि तरफ़ां दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार 30 अक्टूबर ते दरख़्वास्त खे एतराज़ लॻाए वापसि करे छॾियो। शिकारपुर जी पुलिस में जिन ऑफिसर्स जा ॾोहारियुनि सां राब्ता आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जांच करे खेनि नेकाली ॾिनी वञे। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जो चवणु आहे त अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाइण लाइ ॾोहारियुनि सां राब्ता रखंदड़ ऑफिसर्स खे नेकाली ॾियणी पवंदी। ASI बिलावल वसाण ऐं STP अॻवान अल्ताफ़ जिस्कानी जे क़त्ल जी मुज़म्मत करियूं था। जवाबदारनि खे सज़ा मिलणु घुरिजे। क़बाइली झेड़नि में सदाईं इंसानी जानियूं ज़ाया थींदियूं आहिनि। पीर ऑफ भिरचूंडी मियां अब्दुल मनान जी ॾहरकी में सवे आले नखिन सां तदफीन। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी ऐं मज़हबी अॻवाननि समेत मुरीदनि जे वॾे अंग शिरकत कई। मियां अब्दुल मनान साह जी तकलीफ़ सबबि गुज़िरियल ॾींहुं कराची जी अस्पताल में दम ॾिनो हो। पीर ऑफ भरचूंडी जे लाॾाणे ते मुरीद सोग में वरिता।
तहरीक लबैक पाकिस्तान के सरबराह खादिम हुसैन रिजवी की जनाज़े नमाज़ सुभाणे लाहौर में अदा कई वेंदी। सनस मड़ लाहौर की शेख ज़ायद अस्पताल का घर पहुंचायो वियो। वज़ीर आज़म इमरान खान, JUI सरबराह मौलाना फजल रहमान, वफाकी वज़ीर पीर नूरुल हक कादरी, मौलाना ताहिर अशरफी ऐं ॿियनि सियासी ऐं मज़हबी शख्सियतुनि पारां अफ़सोस जो इज़हार। मेहड़ वाक़े के केस में रूपोश जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ उमेर रुबाब चांडियो की दरख्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर। सुप्रीम कोर्ट में 27 नवंबर ते ॿुधणी कई वेंदी। अदालत IG सिंध ऐं AG सिंध के ज़ाती तौर तलब कर वरितो। DG रेंजर्स ऐं DG FC बलूचिस्तान के भी नोटिस जारी। उमेर रुबाब टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस में रूपोश जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कराई हुई। नौशेरो फिरोज़ भरसां जवाबदारनि संगामती तकरार तां नारी के फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। मक़तूला खुशबू लाशारी जो लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतकिल। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार ज़ाहिद लाशारी ऐं ॿियनि घर में घिड़ी फायरिंग कई। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। सिंध में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो। हिक ॾींहं में औरत ऐं नीगर समेत वधीक 7 ॼणा ॾाढ़ जी ज़ख़्मी थी पिया। फुलनियूं में छिते कुते औरत समेत 2 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी कयो। कंधड़ा में 10 वरनि जे नीगर खे स्कूल वेंदे कुते ॾाढे विधो। सरहद भरसां पीरसन ॾाढ़ जी ज़ख़्मी। मीरपुर ख़ास ऐं पीर जो ॻोठ वेझो अहमदपुर में 3 ॼणा ॾाढ़ जी ज़ख़्मी थी पिया। मुख़्तलिफ़ शहरनि में UC सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ अवाम तरफ़ां केस दाख़िल कराइण जो सिलसिलो बि जारी। मेहड़ में अगुणे पीपल्स पार्टी के MNA तलत महेसर के घर लाइ कुंडे ज़रिए बिजली इस्तेमाल करण जो इंकशाफ। सेप्को टीम कार्रवाई करे बिजली जो गैर कानूनी कनेक्शन काटे छॾियो। अगुणे MNA तलत महेसर ते 4 लाख रुपया ॾंड लागू। सेप्को इंतजामिया जो चवणु आहे त ॾंड जी रक़म अदा थियण ताईं तलत महेसर जे घर जी बिजली काटिल रहंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हेल ताईं 32 चूंडियल नुमाइंदनि खे बिजली चोरी कंदे पकड़ियो वियो आहे। फुल में ॿी शादी की धमकी ॾियण तां जज़्बाती ज़ाल पंहिंजे मुड़ुस जो नाज़ुक उज़वो कपे छॾियो। नौजवान कामरान कुरैशी ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतकिल। संदसि चवणु आहे त ज़ाल ऐं मुंहिंजे साले गॾिजी ज़ुल्म कयो, मूंसां इंसाफ़ कयो। सिंधड़ी में कारह के इल्ज़ाम हेठ ज़हर ॾेई क़त्ल कियल। नारी फहमीदा शर केस में नामज़द जवाबदार करीम बख्श शर की हिफाजती ज़मानत में 3 ॾींहनि जी वाद। मीरपुर ख़ास की अदालत पुलिस के 23 नवंबर ताईं जवाबदार के गिरफ़्तार न करण जो हुक्म ॾेई छॾियो। शहीद बेनज़ीराबाद में जरदारी हाउस भरसां पुलिस की कार्रवाई। रेलवे प्लॉट ते अडियल 5 घर ड्राहे 21 ॼणनि के खंबे गुम करण जो इल्ज़ाम। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद के नायब कासिद के पुट ऐं भाउ इल्ज़ाम हयो आहे त 62 घरनि ते चढ़ाई कराए औरतुनि ऐं ॿारनि के खंबे गुम करायो आहे। खंबे गुम कयलनि में कमिश्नर जो नायब कासिद शाह मोहम्मद खोसो भी शामिल। नोटिस वठी घर भाती आज़ाद कराइण जी घुर।